कंडियार में पब्लिक लाइब्रेरी शागिर्दनि पारां अॼु जे दौर में शागिर्दनि लाइ रोज़गार जी हासिलात जी तयारीअ जे उनवान सां सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि, शागिर्दनि, इल्मु दोस्त इंसाननि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम खोखर ॻाल्हाईंदे चयो त समाज जी ओसरि तइलीम खां सवाइ नामुमकिन आहे। नौजवान तइलीम जी अहमियत खे ज़रूरु सम्झनि। अॼु जे नौजवाननि में तमामु घणियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि। अॻे रोज़गार जा महदूद ज़रिया हूंदा हुआ, पर इंटरनेट जी सहूलियतुनि खां पोइ कैरियर जा ज़रिया तमामु घणा वधी विया आहिनि। इंटरनेट ऐं आई जे हिन जदीद दौर में नौजवाननि जे लाइ खोड़ सारा मौक़ा मौजूदु आहिनि, बसि उन्हनि खे सही इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। नौजवान मायूस थियण ऐं ख़ुदकशियूं करण बदिरां अॻिते वधनि ऐं रोज़गार जा मौक़ा ॻोल्हनि। हीउ टेक्नोलॉजी वारो दौरु आहे। महिनती शागिर्दनि लाइ केतिरा ई रोज़गार जा मौक़ा मौजूदु आहिनि। कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे मुक़ररनि जो चवणु हो त तव्हां लेक्चर प्रोग्राम कया, तव्हां यूनिवर्सिटी जा प्रोफेसर बि आहियो ऐं तव्हांजो छा मक़सदु हो हिन लेक्चर प्रोग्राम में? तव्हांखे नौजवान खे मैसेज ॾियण जो कहिड़ो मक़सदु हो? जी, अॼु असांजो पब्लिक लाइब्रेरी कंडियारो में हिकिड़ो सेशन हो, मोटिवेशनल टॉक ऑन करियर पास। त कंडियारी शहर जा जेके नौजवान पब्लिक लाइब्रेरी कंडियारो में अचनि था ऐं पंहिंजे रोज़गार जे लाइ मुख़्तलिफ़ कैरियर्स जे लाइ जेके कोशिशूं कनि था, जेके महिनतूं कनि था, काविशूं कनि था, त उन नौजवाननि खे मुस्तक़बिल में कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि ते ऐं मुख़्तलिफ़ मुक़ाबले जे इम्तिहान लाइ कीअं तयारी कजे, उन ते जेको आहे सो अॼु मुंहिंजी टॉक रखियल हुई। नौजवान खे ॿुधायोसीं त हीउ जेको दौरु आहे उहो माज़ी जे दौरनि खां भिन्न मुख़्तलिफ़ आहे। अॼुकल्ह पाण AI जी दुनिया में रहूं था, त हाणे असांखे मुक़ाबले जे इम्तिहान जी तयारी जे लाइ बि जेके AI जा टूल्स आहिनि उन्हनि खां फ़ाइदो वठिणो पवंदो ऐं उन्हनि खे इस्तेमालु करे असां स्मार्ट वर्क जे ज़रिए मुक़ाबले जे इम्तिहान लाइ तयारी करे सघूं था। ॿियो शागिर्दनि खे ॿुधायोसीं त उन्हनि जो मुक़ाबिलो पाण में न आहे, उन्हनि जो मुक़ाबिलो हींअर सिंध सां ऐं सॼे पाकिस्तान सां ऐं सॼी दुनिया सां आहे, छाकाणि त पाण हींअर ग्लोबल विलेज में रहूं था ऐं कैरियर जा एॾा त शानदार मौक़ा आहिनि। शागिर्दनि पंहिंजो पाण खे महदूद करे छॾियो आहे त सिर्फ़ु डॉक्टर इंजीनियर थियणु चाहिनि था, पर हीअ दुनिया डॉक्टर इंजीनियर खां बि मथे वञी चुकी आहे। असां वटि माण्हू पायलट थिए, माण्हू अदाकार थिए, माण्हू एक्टर थिए, माण्हू राइटर थिए, थिंकर थी सघे थो, सियासतदान थी सघे थो, उनखे अलावा कमीशन जा इम्तिहान पास करे पंहिंजो मुस्तक़बिल ठाहे सघे थो, ब्यूरोक्रेट थी सघे थो। त इलाही सारा नौजवाननि लाइ मौक़ा आहिनि। नौजवाननि खे सिर्फ़ु आगाही जी ज़रूरत आहे। असांजे नौजवान में पोटेंशियल आहे, पर उन्हनि खे आगाही न आहे। त उन्हनि खे आगाही ॾियण जे लाइ ऐं मुख़्तलिफ़ इम्तिहाननि जी तयारी करण जे लाइ, स्कॉलरशिप जी तयारी करण जे लाइ उहो छा कनि, पंहिंजी पढ़ाई कीअं कनि ऐं पंहिंजे रिसोर्सिस खे कीअं इस्तेमालु कनि, उन जे लाइ अॼु पाण हिकिड़ो सेशन ॾिनोसीं। कंदा मायूसी डिग्रियूं हासिल कनि था, CSS में इम्तिहान बि ॾियनि था, पोइ ख़ुदकशियूं करे छॾनि। असांजे कंडियारे में तक़रीबन 4 ख़ुदकशियूं थियूं निकिरनि ॾींहं में। हा, अल्ताफ़, इहो ॾाढो अफ़सोसनाक ट्रेंड आहे ऐं ख़ासि तौर ते असांजे साथी परगि॒णनि में जेको ख़ुदकशियुनि जो ट्रेंड वधियो आहे उहो तमामु घणो अफ़सोसनाक आहे। मुआशिरे में जॾहिं नौजवान नाउमीद थींदो आहे त उहो एतिजाज तौरु ख़ुदकशी कंदो आहे, पर असांखे नौजवाननि खे सेखारिणो पवंदो, सम्झाइणो पवंदो, उनखे आगाह करिणो पवंदो, उन्हनि खे स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि में दर्सी जेको आहे सो किताबनि जे ज़रिए सेखारिणो पवंदो त ख़ुदकशी मसइलनि जो हल। लेक्चर प्रोग्राम बि कयो आहे, छा चवंदो नौजवाननि खे त कहिड़े तरफ़ वञनि जो पंहिंजे ज़िंदगी में मायूस न थियनि? एक्चुअली असां जेको अॼु हिते लेक्चर प्रोग्राम रखियो आहे कैरियर काउंसलिंग जे हवाले सां, त नौजवाननि खे उन हवाले सां ॼाण ॾिजे, मोटिवेट कजे त बाबा जेके तव्हां पंहिंजा हिकिड़ा एम्स रखिया आहिनि ऐं अॼु जे दौर में उहे एम्स हासिलु करणु एतिरा ॾुखिया न आहिनि। डिजिटल दौरु आहे ऐं हर माण्हूअ वटि अप्रोच आहे। जेका असां वटि फिज़िकली लाइब्रेरी आहे, जेकॾहिं डिजिटल लाइब्रेरी जे हवाले सां बि जेकॾहिं माण्हू ॾिसंदो त ॿारनि वटि खोड़ सारा एक्सेस आहिनि जंहिं तहत तूं पंहिंजी नॉलेज हासिलु करे सघनि था। तो नौजवान जेके अॼु जा आहिनि उहे मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, पाकिस्तान जे अंदरि, पाकिस्तान खां ॿाहिरि, ऐं तमामु घणियूं स्कॉलरशिप्स आहिनि। जीअं इटली अॼुकल्ह तमामु घणी स्कॉलरशिप्स ॾिए थी पई, खोड़ सारा मुल्क आहिनि। असां ॿारनि खे इन हवाले सां जेके नौजवान हिते लाइब्रेरी अटेंड कनि था, लाइब्रेरी में अची करे पंहिंजो वक़्तु ॾियनि था ऐं तयारी कनि था पिया, त मोस्टली उन्हनि ॿारनि खे रस्तनि जी ख़बर त आहे, पर असां वरी बि कोशिशि कई आहे त आलिम ऐं नौजवान जेके असांजा ॼाणू माण्हू आहिनि, जीअं मोहम्मद इब्राहिम खोखर आहे जंहिंजो अॼु लेक्चर हले थो पियो कैरियर काउंसलिंग जे हवाले सां, त उहो ॿारनि खे मोटिवेट कंदो त तव्हांखे डिग्रियूं हासिलु कीअं कबियूं ऐं ॿाहिरियनि मुल्कनि में तव्हां कहिड़े तरीक़े सां स्कॉलरशिप हासिलु करे पंहिंजे फ्यूचर खे ब्राइट करे सघो था। अक्सर नौजवान मायूसी ख़ुदकशियूं कंदा, उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो? कंडियारो में ख़ासि तौर ते वॾो रुझान आहे, सिलसिलो वधे थो ख़ुदकशी। जी, एक्चुअली हीउ जेको रुझान जुड़ियो आहे, आउं सम्झां थो त उन जा जेके मोस्टली सबब आहिनि उहे फाइनेंशियली क्राइसिस आहिनि ऐं नौजवान जेके अॼु जा जल्दी मायूस थी वञनि था। सिर्फ़ु ई वालदेन जेके फाइनेंशियली पोज़ीशन में वीक आहिनि ऐं ॿारनि जी उहे डिमांड्स पूरी नथा करे सघनि,
पर आउं सम्झां थो उन हवाले सां बि ॾाढी ज़रूरत आहे त मोटिवेशनल प्रोग्राम थियणु खपनि ऐं तमामु घणा ज़रिया आहिनि जो ॿार पंहिंजो पाण बि सर्वाइव करे सघे थो, पढ़ी सघे थो ऐं सुठी डिग्रियूं हासिलु करे सघे थो। पर बदकिस्मती सां असांजे मुआशिरे में सभु जो सभु शयूं जेके डिपेंड कनि थियूं उहे फाइनेंस ते कनि थियूं ऐं ज़ाहिरी आहे इनसिक्योरिटी हिन मुआशिरे में आहे, हिन सोसाइटी जो हिकिड़ो वॾो फुक़दान आहे त माण्हू पाण खे अकेलो फील करे थो, महसूसु करे थो, जंहिंजे करे बि नौजवान डिग्री हासिल करे थो उनखे रोज़गार नथो मिले त लाज़मी ख़ुदकुशी तरफ़ वञे थो। आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो लैक ऑफ कॉन्फिडेंस आहे ऐं डिग्री हासिलु करण खां जेकॾहिं उहो ॿारु कॉम्पिटेंट आहे, हुन वटि कॉम्पिटेंसी आहे, कॉम्पिटेंसी लेवल हुनजो सुठो आहे त उहो किथे बि रोज़गार सां लॻी वेंदो ऐं पाकिस्तान में त पाकिस्तान खां ॿाहिरि। इन जे लाइ जस्ट काउंसलिंग जी नीड आहे, मोटिवेशन जी नीड आहे ऐं मां सम्झां थो इहे प्रोग्राम थियणु खपनि। नौजवाननि खे विहारे करे उनखे मोटिवेट करे सघिजे थो त बाबा ख़ुदकशी इन्हनि शयुनि जो हल न आहे ऐं खोड़ सारा ॿिया बि रस्ता आहिनि। नौजवान मायूस थी ख़ुदकुशियूं कंदा ऐं जेके नौजवान डिग्रियूं हासिल कंदा उनखे नौकरियूं नथियूं मिलनि, उनखे कहिड़ो मैसेज तव्हां ॾींदो? भई हाणे ॾिसो असां वटि सिंध में हींअर हिकिड़ो सिस्टम हले पियो, पंहिंजे अगरि ॾिसूं कंडियारे में त असां वटि ख़ुदकशियुनि जो रुझान वधी वियो आहे। हाणे माण्हुनि जे ख़्याल में आहे त ख़ुदकशी ॾिसो को हिकिड़े ॾींहं जो को पर्टिकुलर सबबु न हूंदो, उहो काफ़ी टाइम खां घणनि शयुनि सां मसइलनि सां थींदड़ जेके उन सां वारदातूं आहिनि उन्हनि मां ई उहो शइ जनम वठंदी आहे। मिसाल तौरु हिकिड़ो नौजवान आहे, उहो महिनत थो करे ऐं उहो पब्लिक सर्विस कमीशन में इम्तिहान थो ॾिए ऐं वॾी महिनत सुठियूं स्कोर करण जे बावजूदि फेल थो थिए ऐं हिकिड़ो ॿियो माण्हू आहे उहो पैसा भरे ऐं उहो नौकिरी वठी थो वञे, त जेको महिनत कंदड़ माण्हू आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजी जेका दिलि आहे उहा टुटंदी। टुटण सां गॾु जेको हुनजो फैमिली जो आहे, फैमिली हुनखे चवंदी बाबा तूं हेॾी महिनत कई, असां तो हेॾो ख़र्चु कयो आहे, तुंहिंजी कर्ज़ छो न आई? हाणे उनखे त ख़बर आहे त मां महिनत कई पर उहो न थी सघियो, पर घर जो प्रेशर हूंदो बाबा तूं ॿियो फलाणो माण्हू नौकिरी अठियो, तोखां नौकिरी कोन थी सघी, उहो हुनखे प्रेशर लॻंदो रहंदो। ॿी शइ हूंदी आहे उहो महिनत कई, महिनत जो हुनखे फल न मिलियो। नंबर 3, मुआशिरो हुनखे हिकिड़े बेरोज़गार सां असां ॾींहुं आहे त हिकिड़ो हुनखे इंसान ई कोन थो सम्झो वञे। जेको बेरोज़गार नौजवान आहे हुनखां ईअं थो ट्रीट करे वञे ॼण हू हिकिड़ो मुजरिम हुजे या को कातिल हुजे, उन सां उनजी का ॻाल्हि ॿुधी कोन थी वञे। मेन असां वटि ॿी आहे शायदि केरु कंहिंखे ॿुधण लाइ तयारु ई न आहे। काफ़ी शयूं जेके माण्हुनि सां थियनि थियूं हू पंहिंजे पाण वटि रखंदा, जेसि ताईं माण्हू पंहिंजे माइंड में थींदड़ शयूं ॿाहिरि नथो कढे तेसि ताईं हुनजो जेको ज़हन में हिकिड़ो गुबार ठहे थो उहो जेसि ताईं ॿाहिरि न निकिरंदो तेसि ताईं हुनजो ज़हन फ्रेश न थी सघंदो। नौजवान खे कहिड़ो मैसेज ॾींदो? हा अदा हुन में हीअं आहे न त यकीनन मां हिन शइ जो एतिराफ़ थो कयां त असांजो सियासी तोड़े समाजी ऐं सोशो इकोनॉमिक कंडीशन्स जेके आहिनि उहे सुठियूं कोन्हनि। उहे हिकु सोचींदड़ ज़हन जे लाइ, नौजवान जे लाइ वाक़ई हिकिड़ी अलारामिंग सिचुएशन आहे। पर उन में नौजवान जेको आहे डिग्रियूं हासिल कंदा ऐं तव्हां प्रोग्राम कयो अच्छा था सम्झो त माना नौजवान खे रोज़गार तरफ़ कहिड़े तरह? हा अदा अॼु हिते कंडियारो टाउन कमेटी जे पब्लिक लाइब्रेरीअ जे प्लेटफॉर्म तां असां हिकिड़ो प्रोग्राम तरतीब इन हवाले सां ई ॾिनो आहे त हिन वक़्तु जॾहिं रोज़गार ऐं ख़ुशूसन उहे नौजवान जेके यूनिवर्सिटीज़ मां डिग्रियूं उहे वठी खणी अचनि था त उन्हनि जे लाइ वॾो हिकिड़ो मसइलो थो थिए त हू पंहिंजो इन सलाहियतुनि खे किथे यूज़ कनि ऐं उन मां हू पंहिंजे घर या पंहिंजे ज़रूरतुनि खे पूरो करे सघनि। इन हवाले सां हिन प्रोग्राम खे अॼु असीं हिकिड़ो मोटिवेशनल लेक्चर कैरियर काउंसलिंग ते आहे, उन में ॿई शयूं कवर थियनि थियूं त असांखे ख़ासि तौर ते कहिड़ियुनि साइडुनि ते अॼुकल्ह उहो पढ़ाई करणु घुरिजे, कहिड़नि इदारनि में असांखे दाख़िलाऊं वठणु खपनि, कहिड़ियूं डिग्रियूं हींअर जदीद दौर जी तक़ाज़ा आहिनि। ऐं उन खां पोइ वरी अॼुकल्ह जेकी अर्निंग जा सोर्सिस उहे हलिया विया आहिनि, उहे फेसबुक जी साइट ते हलिया विया आहिनि, उहा ChatGPT ते हलिया विया आहिनि या IT चऊं उन ॾे हलिया विया आहिनि, त उन्हनि जी हासिलात असां कीअं था करे सघूं पिया। अॼु असां वटि शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जो असिस्टेंट प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम खोखर असांजो गेस्ट आहे, बहितरीनु उहो मोटिवेशनल स्पीकर आहे ऐं उनखे इहो ई टॉपिक ॾिनो अथऊं त तव्हां हिन नौजवाननि खे उहे पाथ्स, उहे वेज़ एंड उहे मीन्स ॾसियो त हू कीअं किथे किथे वञी करे पंहिंजे मुस्तक़बिल खे वधीक संवारे सघनि था। तो यकीनन हीउ जेको मैसेज आहे उहो ॾाढो स्ट्रांग मैसेज आहे ऐं नौजवान जेके ज़हनी तौर ते एंज़ाइटी जो शिकार आहिनि, स्ट्रेस आहिनि या उहे ॿिया खोड़ सारा ज़हनी प्रेशर आहिनि, बदकिस्मतीअ सां उहे कंडियारे में बि वधी विया आहिनि, जंहिंजे करे हिते जेकी आपघाती पंहिंजो पाण खे ख़ुदकुशी करे मारे छॾणु, त इन हवाले सां बि उन में हीअ शयूं मददगार साबित थियनि थियूं त नौजवान पंहिंजे मुस्तक़बिल खे कीअं संवारे सघनि था।
अंबार आहिनि जेके तव्हां पोइ हिते छॾे था वञो, उहे तव्हां पंहिंजे पोरनि लाइ ख़ासि तौर ते पंहिंजे पीउ माउ जे लाइ, वालदेन जे लाइ ऐं पंहिंजे पोरनि लाइ तमामु वॾा तव्हां मसइला छॾे था वञो। त ख़ुदकुशी मसइले जो हल न आहे, नौजवान खे उत्साह ॾियणो पवंदो त दुनिया में हर मसइले जो हल आहे, उनजे लाइ कोशिशूं करणु खपनि ऐं उनजे लाइ असांखे पंहिंजे नौजवान खे तयारु करणो पवंदो। बाक़ी हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हां चवंदो हलंदुसि तव्हांजे चैनल जे थ्रू त गवर्नमेंट जो हुन में तमामु घणो वॾो रोल आहे। जेकॾहिं मेरिट न थींदी ऐं शागिर्द महिनत करण खां पोइ कमीशन जे में बि जेकॾहिं पैसा हलंदा ऐं उते बि शागिर्दनि खे पंहिंजी महिनत जो फल न मिलंदो त पोइ शागिर्दनि जे लाइ ख़ुदकुशी जहिड़ा लाड़ा पैदा थींदा। त उनजे लाइ गवर्नमेंट खे बि उपाउ वठणु खपनि। असां उस्तादनि जी ज़िम्मेदारियूं तमामु वधी थियूं वञनि त असां पंहिंजे शागिर्दनि खे क्लासनि में उत्साह ॾियूं ऐं उनखां अलावा नौजवान खे सिलेबस जे ज़रिए, टॉक्स जे ज़रिए, ख़ासि तौर ते तव्हां मीडिया वारनि जो बि तमामु वॾो कमु आहे त शागिर्दनि खे उत्साह ॾियूं त ख़ुदकुशी कॾहिं बि मसइलनि जो हल न आहे, उहो मसइलनि खे जनमु ॾींदी आहे। त ज़िंदगी हिकिड़ी अलाह जी नेमत आहे, उनजो क़दुरु करणु खपे ऐं असांखे तयारु करणु खपे त असां ज़िंदगी जी चैलेंजिस खे कहिड़े तरीक़े सां फेस कयूं था। अॼु उहो बि लेक्चर में उहो बि टच ॾिनोसीं त शागिर्द इन्हनि शयुनि खां पासो कनि ऐं जेको आहे मुक़ाबले जो पाण में जुनून पैदा कनि ऐं मुक़ाबले जे ज़रिए पंहिंजा हक़ वठनि, ख़ुदकशियूं न कनि। सभ खां अवल त जेको असांजो ख़ासि करे कंडियारे में जेको ख़ुदकशियुनि जो रुझान वधियो आहे, इहो हिकिड़ो नौजवाननि उनखे रोमांस करे वरितो आहे। इन जे लाइ कुझु सोच गौर वीचार करणु घुरिजे। अवल त उन्हनि जे वालदेन खे, पेरेंट्स खे सोचणु घुरिजे, उन्हनि जा जेके दुख आहिनि, दर्द आहिनि, उन्हनि खे जेका तकलीफ़ आहे उहा उन्हनि सां जीअं शेयर कनि। ऐं उनखां बाद में स्कूलनि में उस्ताद पेरेंट्स मीटिंगूं कोठाइनि जंहिंजे ज़रिए सभिनी वालदेन खे इहो मैसेज ॾियनि त हू पंहिंजे ॿारनि खे ॿुधनि। ऐं नौजवान जूं ख़ासि जेके सबब आहिनि उहे ॿ आहिनि। हिकु वालदेन जो नज़रअंदाज़ करणु, ॿियो मुआशी। मसलन हाणे एज रिलैक्सेशन त मिली आहे जंहिंमें अञा कंफर्मेशन न आहे। अहिड़े क़िस्म जा जेके नौजवाननि खे मायूसीअ जा जेको आहे रुझान आहिनि वधनि था, त इन्हनि ते ध्यानु ॾिनो वञे। नौजवाननि खे सोचणु घुरिजे। अॼु ई असांजे पब्लिक लाइब्रेरी कंडियार में जेको प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम खोखर साहब जो मोटिवेशनल लेक्चर आहे, उनजो सबबु इहो ई आहे त उहे उत्साह हासिलु कनि, ॾुखियाईनि मां पंहिंजा जेको आहे सुहिणा रस्ता कढनि। ॾुखियायूं बिल्कुलु ईंदियूं आहिनि, हूंदा आहिनि जे पुठियां वरी हिकु रोशन सुबुह बि हूंदो आहे। उन सुबुह जे जेको आहे इंतज़ार में, ओसीअड़े में हू कुझु कनि ऐं मायूसीअ मां निकिरनि। नौजवाननि खे इहो घुरिजे त हू उत्साह वठनि, हू महिनत कनि ऐं मायूसी अख़्तियार न कनि। अहिड़े क़िस्म जा जेके प्रोग्राम आहिनि उहे अटेंड कनि ऐं इन्हनि मां फ़ाइदा वठनि ऐं इन्हनि खे सम्झण जी कोशिशि कनि। ऐं प्लस में वालदेन खे इहा गुज़ारिश आहे त इन्हनि खे ॿुधनि ऐं उन्हनि खे थोरो वक़्तु ॾियनि। असल में जेका आहे पब्लिक लाइब्रेरी कंडियारो में अॼु जेका सेशन जेको मुनक़िद कयो आहे, लेक्चर हिकिड़ो ॿारनि जे तालीम जे हवाले सां, त उहा कीअं बहितरीनु तालीम हासिलु करे सघनि ऐं उन में उन जी प्रिपरेशन कीअं करे सघनि, ताकी जेके असांजा CSS या CCE जा या कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन जा जेके पेपर्स थियनि था, उन्हनि जी उहो कीअं तयारी करे सघनि। इन जे लाइ असां उस्ताद साहिबान जा शुक्रगुज़ार आहियूं जिन पंहिंजो क़ीमती टाइम ॾेई करे ऐं जेको आहे सो शागिर्दनि खे हिकु लाइन ॾिनी आहे त कहिड़े तरीक़े सां उहो तयारी कनि ऐं पंहिंजी जेको आहे सो कोशिशि जारी रखनि। मायूस न थियणु खपे, छो त ज़िंदगी नालो ई कोशिशि जो आहे। जेकॾहिं कोशिशि छॾे ॾींदा त उहो कंहिं बि मक़सद में कामयाबु कोन थींदा, चाहे उहो ज़िंदगी जो मक़सदु हुजे या तालीम जो मक़सदु हुजे। त इन जे लाइ जेको आहे कोशिशि ज़रूरी आहे। कॾहिं बि मायूसी जेको आहे सो उहा इस्लाम में बि कुफ़ुर आहे। मायूसी माण्हू कॾहिं बि न करे ऐं जेको आहे हमेशह जेको आहे सो माण्हू हिकिड़ो सुठी कोशिशि कंदो रहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं हुनखे ज़रूरु कामयाबु कंदो। हाणे त चवणो त नौजवान रोज़गार न मिलण करे मायूस थी ख़ुदकशियूं कनि था, जेको अमल सरासर ग़लति आहे। मायूसी बदिरां ज़िंदगीअ जे मक़सदनि खे हासिलु करण लाइ अॻिते वधिजे ऐं नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा आहिनि, हू रुॻो थोरी महिनत करे मंज़िल माणिनि। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल कंडियारो।